नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टंडो ग़ुलाम हैदर में ख़बर ॾींदा हलूं त शाह वाह में पानी जी शदीद खोट त ॿिए पासे बाअसर ज़मींदारनि पारां वाह ते गैर क़ानूनी तौर वाह में मशीनूं लॻाए पानी जी चोरी थियण सबबि वाह जी पुछड़ी में पानी जी शिदत खोट ऐं गैर क़ानूनी गोंदियूं लॻायूं आहिनि, जंहिं सबबि पुछड़ी वारे आबादगारनि सां वॾी नाइंसाफ़ी कई पई वञे। लखे रुपए जो पोखियल सारियुनि जो ॿेजारो सुकण लॻो ऐं फसलनि खे शदीद नुक़सान जे ख़दशे सबबि आबादगारनि तोड़े सख्त मायूसी छायल है। आपाशी अमलदारनि पानी जी संगीन मसले तरफ़ को भी ध्यान न ॾिनो है। हिन वक्त सारियुनि जे ॿेजाड़े जी पोखाई थी चुकी है, जॾहिं त पानी जी सख्त ज़रूरत है। उन वक्त वाह जो पानी घटाए छॾियो है। वाह में पानी जी शिदत खोट सबबि ॿेजाड़ो सुकण लॻो है। पुछड़ी जे आबादगारनि अपील कंदे चयो है त वाक़े ते लॻल गैर कानूनी मशीनूं हटायूं वञनि, वाह में पानी वधाए आबादगारनि खे मुआशी नुक़सान खां बचाए वञे, ॿी सूरत में सख्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।